कारपोरेट फार्मिंग सिंधु दरिया में 6 केनाल कढण मलीर जे ज़मीनुनि ते कब्ज़नि ऐं पाकिस्तान स्टील मिल जे पुरैतनि खे जबरी निकाली ॾियण ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां पिपरी में रैली कढी वई। एहतजाजी रैली में अवामी तहरीक जे अॻवाननि, कारकुननि, वकीलनि ऐं सियासी समाजी शख़्सियतनि पिणु शिरकत कई। रैली शाहनवाज़ ॻोठ खां पिपरी ग्राउंड ताईं निकिती। रैली में शरीक अॻवाननि ऐं कारकुननि उॿ ॾाणींदड़ नारा हणंदे पिपरी ग्राउंड ताईं पहुता। केनालन के खिलाफ, कारपोरेट फार्मिंग के खिलाफ, इरसा एक्ट में तरमीम के खिलाफ सिंध सरापा एहतजाज है। सिंध जा हज़ारे माण्हू, सिंध जो हारी, सिंध जो मज़दूर, सिंध जो वकील, सिंध जो अदीब, सिंध जो दानिश्वर, वो सरापा एहतजाज है ऐं उहे हज़ारनि जे तइदाद में रोडनि ते अची एहतजाज कनि था। पर बदकिस्मती जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजे वफ़ाक़ी सरकार जे कन ते जूं ई नथी सुरे ऐं उन्हनि असां ते ईअं ई हमिलो कयो आहे ॼण त असीं फ़तेह कयल इलाइक़ो हुजूं। सिंध ॼण त वफ़ाक़ जी फ़तेह कयल इलाइक़ो आहे, तंहिंजे करे उन जा समूरा वसीला फुरबा ग्रीन पाकिस्तान जो नारो ॾिनो विया। असांखे कारपोरेट फार्मिंग जे नाले ते चोलिस्तान खे आबाद करे सिंध खे रेगिस्तान में तब्दील करण जी मुकमल साज़िश आहे, जंहिंमें दरिया खे मारियो पियो वञे ऐं सिंध जूं ज़मीनूं भुॻड़नि मुठ ते दारियुनि खे ॾेई करे सिंधी आबादगारनि खे बेरोज़गार कयो पियो वञे। इन सूरत हाल में असीं ॾिसूं था त सिंध जी जेका सूरत हाल ईंदड़ साल में कुझु सालनि में उहा बंजर बणिजे थी पई, सिंध रेगिस्तान थिए थी मुकमल तौर ते। हीअ हिकु मुनज़िम साज़िश आहे जंहिंमें सिंध जे अवाम खे ऐं सिंध जे वसीलनि खे ऐं सिंध धरतीअ ते धारियुनि जी काह करे पंहिंजा मनसूबा ॾे सिंध धरतीअ खे मुकमल तरीक़े सां मैसारण जी भरपूर कोशिशि यानी तारीख़ जे सॾ ते हाज़िर थिया आहियूं। हीउ जेको इशू आहे हिकिड़े माण्हू जो न आहे, हर उन सिंध जे माण्हू जो आहे त 6 केनाल जेकॾहिं कढिया विया 7 करोड़ माण्हू सिंध जा बेरोज़गार थी वेंदा, जेको ज़राअत उनजो दारोमदार आहे रोज़गार जो। ऐं ॿियो त हीउ जेको ज़मीनूं ॾियनि पिया 15 लाख एकड़, जंहिंमें 2 लाख एकड़ उमरकोट जी आहे, उमरकोट जा माण्हू सरापा एहतिजाज आहे। ऐं सम्झां थो सिंध जे माण्हुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे ऐं उन जे लाइ हर माण्हू खे पंहिंजो फ्यूचर बचाइण जे लाइ ऐं घर खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। ऐं वकील बिरादरी खे सलाम थो पेश करियां, जिन जेको आहे सो कल्ह मार्च हैदराबाद खां कराची ताईं कयो ऐं सॼे सिंध जा पाकिस्तान जा वकील गॾु आहिनि। 26 आइनी तरमीम करे पहिरीं अदालती रस्ता बंदि कया विया, इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया विया, पीका एक्ट जे ज़रिए मीडिया जो उन्हनि जी गलो घोटियो वियो ऐं हाणे हिन जेको ज़मीनूं ऐं हीउ जेको ज़िंदगी मौत जो सवाल ख़तमु थियणु घुरिजे। इन लाइ हर माण्हू जो हक़ आहे एहतिजाज। ऐं सम्झां हर माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करणो। सिंध जा जेके बुनियादी मसइला आहिनि, ख़ासि करे जेको 6 केनाल कढिया विया आहिनि सिंधु दरिया मां ऐं उन सां गॾोगॾु सिंध जी ज़मीन नीलाम कई पई। हे रैली उनजे ख़िलाफ़ आहे ऐं हीअ तसलसल आहे उन अवामी तरीक़े पहिरीं रैलियुनि जो ऐं पूरी सिंध सरापा एहतिजाज आहे। लेकिन गवर्नमेंट जे सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट ते कम ते जूं बि कोन पई चले ऐं हीअ फ़क़ति सिलसिलो अवामी तरीक़े जेको शुरू कयो इहो हिकिड़ो सिंध जे अंदरि हिकिड़ो बाहि वांगुरु जेको आहे ॿरी चुको आहे ऐं असीं सम्झूं था त गवर्नमेंट खे पोइते थियणो पवंदो ऐं जीअं अवामी तरीक़े खालाबाग डैम जे नापाक मनसूबे खे रद्द करायो ऐं हींअर बि अवामी तरीक़े जेको आहे मुसलसल पंहिंजी ज़रूरत जे वसीले हिन मनसूबनि खे रद्द कराईंदो। जो माण्हू सम्झे थो त सदाईं सिंध सां बेख़्यालो रहियो आहे रवैयो ऐं हीउ हाणे केनाल कढनि था, इहो सिंधी माण्हुनि जे मौत जी डेट वारंट आहे सिंधी माण्हुनि जे लाइ। अगरि तव्हां असांखे नौकरियूं नथा ॾियो, तव्हां असांखे रोज़गार बंदि कया आहिनि, तव्हां हाणे पाणी बंदि करे कारपोरेट फार्मिंग जे नाले सां सिंध जी आबाद ज़मीन खे गैराबाद करे ऐं जेका चोलिस्तान जी गैराबाद ज़मीन आहे उनखे आबाद करणु घुरो था। त उन जे लाइ आउं चवां थो सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पंहिंजे बाज़ अचो। थोड़ा